रियाज़ी क्लास 9 यूनिट 4 लेसन 2 फैक्टराइजेशन जुज़ालण पार्ट 2 आऊं आहियां जो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में आवां खे भलीकार। ॿारो पोएं सबक में असां फैक्टराइजेशन ऑफ एक्सप्रेशन ऑफ द डिफरेंट टाइप्स यानी मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे इज़हारनि जा जुज़ालण पढ़ी रहिया हुआसीं, जंहिंमें असां पहिरियां जेकी ॿ क़िस्म हुआ उहे पढ़ी छॾिया आहिनि। अॼु असां हिन सबक में टे क़िस्म खां शुरू कंदासीं। हाणे टियों क़िस्म छा आहे, कहिड़े तरीक़े सां असां जुज़ा कंदा आहियूं, उहो आहे त परफेक्ट स्क्वायर यानी मुकमल चोरस वारे तरीक़े सां। हाणे मुकमल चोरस उहो कीअं कढिबा आहिनि, हाणे ॾिसो असांखे सम कुझु हिन तरीक़े सां गिवन हूंदो, कीअं ए स्क्वायर प्लस माइनस 2ab प्लस बी स्क्वायर। हाणे जेकर तव्हां सोचो त हिते माइनस छो आई आहे, हाणे असल में छा आहे त हिते ॿ एक्सप्रेशन गिवन आहिनि, हिकिड़ी आहे प्लस में, ॿी आहे माइनस में, ठीकु आहे, पर इन्हनि खे हिकु ई दफ़ा लिखण जे करे ईअं कयो वियो आहे। हाणे सपोज़ कयो जेकॾहिं असांखे हिन तरीक़े सां का अगरि एक्सप्रेशन गिवन हुजे त पोइ असां उनजा जुज़ा कीअं कढंदासीं। हाणे उन जे लाइ सभ खां पहिरियां असां छा कंदासीं, असां लिखंदासीं त पोइ ईअं थींदो त ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर। बी असां वटि कीअं आहे, उहा आहे त ए स्क्वायर माइनस 2ab प्लस बी स्क्वायर, ठीकु आहे। इन जे करे हिते जेको आहे प्लस माइनस गिवन आहे, यानी ॿ हुयूं, असां उन्हनि खे हिकु करे हिते लिखियो हुयो। त पोइ हाणे कीअं जा जुज़ा निकिरंदा, हाणे असां सभ खां पहिरियां हिते लिखंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम, असां लिखंदासीं त ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर, ठीकु आहे ॿारो। हाणे उहो कहिड़ो नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब कयां त मूंखे ए स्क्वायर मिले, बिल्कुलु उहो आहे ए, यानी असां हिन टर्म खे छा कंदासीं, हाणे ब्रैकेट में रखी करे लिखंदासीं, यानी ए स्क्वायर प्लस 2, वरी हिते छा थींदो, हिते ब्रैकेट में थींदो ए, हिते ब्रैकेट में थी वेंदो बी, पोइ छा थींदो, हिते ई जेको बी आहे उहो ब्रैकेट में थी वेंदो, थी वियो बी स्क्वायर, ठीकु आहे ॿारो। हाणे हिते ॾिसो, पोइ असां हाणे ईअं कंदासीं त हिन खे जेको आहे कॉन्ट्रैक्ट करे छॾींदासीं। हूअं त असां छा कंदा आहियूं त ए प्लस बी होल स्क्वायर खे ओपन कंदा आहियूं त असांखे हीउ जवाबु मिलंदो आहे, यानी हाणे असां रिवर्स बैक पिया था हलूं, त पोइ हाणे जवाबु छा बीहंदो, हिन जो जवाबु बीहंदो त ए प्लस बी होल स्क्वायर। त पोइ इहो छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो ए प्लस बी इंटू ए प्लस बी, यानी इहे असांखे ॿ जुज़ा इहे मिली विया, ठीकु आहे ॿारो। मां हीउ स्टेप तव्हांखे सम्झाइण जे लाइ इहो कयां पियो। त ॾिसो हिते आहे असां वटि छा, ए स्क्वायर प्लस 2ab आहे, छा मां प्लस 2ab खे ए बी प्लस ए बी लिखी सघां थो, जी हा बिल्कुलु असां लिखी सघूं था। हिते छा थींदो ए प्लस बी ए प्लस बी, ठीकु आहे, विच जे टर्म खे टोड़ियोसीं, हिते थींदो बी स्क्वायर। हाणे असां हिते छा कंदासीं, पहिरियां जेकी ॿ टर्म आहिनि त उन मां कॉमन कढंदासीं, ऐं हिते असां पोइनि ॿिनि टर्म्स जेकी पिया आहिनि उन्हनि में जेको कॉमन हूंदो उहो कढंदासीं, ठीकु आहे ॿारो। त हिते असां वटि ए कॉमन आहे त ए कॉमन निकितो, अंदरि छा बचियो ए बचंदो हिते, ऐं हिते छा बचंदो बी, ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां साॻी तरीक़े सां हिते प्लस, हिते कॉमन छा पियो आहे, हिते बी पियो आहे, हिते बी पियो आहे, यानी बी कॉमन आहे। त पोइ हिते असां जॾहिं बी कॉमन कढंदासीं जवाबु छा बीहंदो, त बी हिते कॉमन आयो त हिते ए बचंदो ऐं हिते बचंदो बी, ॾिठो ॿारो तव्हां। हाणे हिते ॾिसो हिकिड़ो फैक्टर बीठो ए प्लस बी, ऐं ॿियो छा आहे, हिते बि ॾिसो ए कॉमन निकितो, हिते बि बी, त इन खे गॾाए करे लिखंदासीं, त हिते लिखंदासीं त ए प्लस बी, ऐं हिते छा थियो, हिते बि ए प्लस बी। अहिड़े तरीक़े सां हीउ जेको इहो डायरेक्ट मेथड हुयो, ऐं हिन जे पोयां जेका शइ लिकियलु हुई उहा मां तव्हांखे हिते सेखारे छॾी। हाणे ॿई असांजा ई आंसर थी सघनि था, ठीकु आहे ॿारो। साॻी तरीक़े सां हाणे मां ए स्क्वायर माइनस 2ab प्लस बी स्क्वायर जा जुज़ा फाइंड आउट करण जी कोशिशि कंदुसि। हाणे हिते छा थींदो, सभ खां पहिरियां मां हिते लिखंदुसि सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम, त पोइ मां लिखंदुसि त ए स्क्वायर माइनस 2ab प्लस बी स्क्वायर। ॿारो हाणे असां वटि अॻियो स्टेप छा थींदो, अॻियो स्टेप असां वटि थींदो इज़ इक्वल टू, हाणे हिते लिखंदासीं त ए होल स्क्वायर माइनस 2 इंटू ए इंटू बी प्लस बी होल स्क्वायर, ठीकु आहे ॿारो। हाणे छा थींदो, हाणे असां हिन खे कॉन्ट्रैक्ट करे छॾींदासीं, यानी हीउ छाजे बराबरि थींदो आहे, असल में जॾहिं असां वटि ए प्लस बी होल स्क्वायर हूंदो आहे त जॾहिं असां हुनखे सिंप्लीफाई कंदा आहियूं त असांखे हीउ जवाबु मिली वेंदो आहे न, त उनजे करे असां हाणे हिनखे छा कंदासीं, कॉन्ट्रैक्ट करे छॾींदासीं,
यानी असां बैक स्टेप में हलंदासीं त पोइ छा जे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो इज़ इक्वल टू a माइनस बी होल स्क्वायर यानी इहे असां वटि ॿ फैक्टर थी विया फर्दर जेकॾहिं असां हिनखे अञा बि जेकॾहिं खोले रखूं त पोइ कीअं थींदो इहो थींदो त इज़ इक्वल टू a माइनस बी इंटू a माइनस बी अहिड़े तरीक़े सां असांखे ॿ फैक्टर मिली विया हिकिड़ो a माइनस बी ॿियो बी a माइनस बी ठीकु आहे ॿारो हाणे असां हिकिड़ो मिसाल हल करे ॾिसंदासीं फैक्टोराइज़ 16a स्क्वायर प्लस 40ab प्लस 25b स्क्वायर हाणे छा कंदासीं असां हिन जा जुज़ा मालूम कंदासीं इन जे लाइ सभ खां पहिरियां असां छा कंदासीं लिखंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में जेको सम गिवन आहे उहो लिखी वेंदासीं उहो आहे त 16a स्क्वायर प्लस 40ab प्लस 25b स्क्वायर ठीकु आहे त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप छा थींदो हाणे छा कंदासीं त अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां ज़र्ब कयां पंहिंजो पाण सां त मूंखे 16a स्क्वायर मिले जी हा बिल्कुलु आहे उहो छा बीहंदो उहो आहे 4a त पोइ असां हिते लिखंदासीं त 4a होल स्क्वायर ठीकु आहे हिते ईंदासीं प्लस छा को अहिड़ो नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां मल्टीप्लाई कयां त पोइ मूंखे मिले 25b स्क्वायर जी हा बिल्कुलु आहे उहो घणो आहे उहो आहे 5b त पोइ मां हिते लिखी वेंदुसि त 5b होल स्क्वायर अहिड़े तरीक़े सां त पोइ हाणे हिते छा थींदो आहे 2ab ईंदो आहे न विच ते त मूंखे हिते ख़बर पइजी वई त a जी वैल्यू आहे 4a ऐं b जी जेका वैल्यू आहे उहा आहे 5b त पोइ मां पहिरियां हिते फार्मूला वारो 2 ॾींदुसि a जी वैल्यू घणी आहे उहा आहे 4a b जी वैल्यू घणी आहे मूं वटि आहे उहा 5b अहिड़े तरीक़े सां हाणे ॾिसो जॾहिं मां हिन विच टर्म खे सिंप्लीफाई कंदुसि छा मूंखे हीउ टर्म मिली वेंदो अचो ॾिसूं विचों 8 5 40 a इंटू बी ए बी हा जी हा बिल्कुलु मिली वियो हिनखे सिंप्लीफाई कयां तो हीउ मिले थो जी हा मिले पियो हिते ॾिसो त 4a खे मां 4a सां ज़र्ब कयो छा मिलियो 16a स्क्वायर यानी बिल्कुलु ही एक्सप्रेशन सही आहे ठीकु आहे हाणे मां छा कंदुसि त हिनखे मां कॉन्ट्रैक्ट करे छॾींदुसि त पोइ हाणे उहो कीअं थींदो उहो ईअं थींदो त असां लिखंदासीं त इज़ इक्वल टू 4a प्लस 5b होल स्क्वायर यानी हाणे असांखे जुज़ा कहिड़ा मिलिया असांखे जुज़ा मिलिया त इज़ इक्वल टू 4a प्लस 5b हिकिड़ो जुज़ो इहो ॿियो बि सेम ई मिलियो 4a प्लस 5b हाणे जॾहिं को शागिर्द ईअं चए हिते हाणे ॿई जेके जुज़ा आहिनि उहे सेम आया आहिनि इहो कीअं हाणे ॾिसो जेकॾहिं मां चवां त को नंबर जेको परफेक्ट स्क्वायर हूंदो आहे न त उनजा जुज़ा 2 थी सघनि था ऐं थींदा बि आहिनि 9 जा जेकॾहिं जुज़ा कंदासीं घणा बीहंदा 3 9 25 जा छा बीहंदा 5 5 25 अहिड़े तरीक़े सां हीअ जेका असांखे पोलिनोमियल गिवन आहे इहा परफेक्ट स्क्वायर आहे उनजे करे ईअं पियो थिए ठीकु आहे ॿारो हींअर असां वटि ॿियो एग्जाम्पल आहे फैक्टोराइज़ 4p स्क्वायर माइनस 28pq प्लस 49q स्क्वायर हाणे छा करिणो आहे असांखे हिन जा जुज़ा फाइंड आउट करिणा आहिनि इन जे लाइ सभ खां पहिरियां असां छा लिखंदासीं असां हिते लिखंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में असां उहो पोलिनोमियल लिखी वेंदासीं उहो छा आहे असां वटि उहो आहे त इज़ इक्वल टू 4p स्क्वायर माइनस 28pq प्लस 49q स्क्वायर ठीकु आहे हाणे ॾिसो हिते सभ खां पहिरियां असांखे छा करिणो आहे छा अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब कयां त मूंखे 4p स्क्वायर मिली वञे जी हा बिल्कुलु उहो आहे छा उहो आहे असां वटि 2p त पोइ मां उहो पहिरियां हिते लिखी वेंदुसि इज़ इक्वल टू 2p होल स्क्वायर ठीकु आहे उन खां बाद में हिते मां ॾींदुसि माइनस हिते ॾिंदुमि छा ॾींदुसि 2 फार्मूले वारो हाणे a जी वैल्यू सां छा बीठी उहा बीठी 2p वो मां हिते रखी हुयसि ॾिसो हाणे ही b स्क्वायर आहे न असां जेको सॉल्व थियल आहे उहो कहिड़ो नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब कयां त उहो मूंखे 49q स्क्वायर ॾींदो उहो आहे 7q यानी जेका b जी असां वटि वैल्यू थींदी उहा छा थींदी उहा थींदी 7q त पोइ उहो मां हिते हिन सां ज़र्ब में रखी वञां थो छा थींदो 7q उन खां अलावा हिते b स्क्वायर थिए तो टर्म छा आहे उहा आहे 7q होल स्क्वायर ठीकु आहे हाणे अचो त इनखे चेक था करियूं ॾिसो ॿी काई घणो थींदो 4 ऐं 7 चौक 28 ॾिस मिली वियो न p इंटू q त pq अहिड़े तरीक़े सां हाणे छा कंदासीं असां हिनखे कॉन्ट्रैक्ट करे छॾींदासीं ठीकु आहे त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप छा थींदो इहो थींदो इज़ इक्वल टू 2p हाणे प्लस ॾियां या माइनस हाणे उहा साइन किथां खणंदासीं विच वारो जेको टर्म हूंदो न असां उन जी साइन खणी रखंदा आहियूं हिते
हाणे हिते आहे माइनस आहे, माइनस 2ab हूंदो आहे त असां हिते रखंदासीं माइनस, त हिते छा थींदो 2p माइनस 7q होल स्क्वायर। इहो छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो 2p माइनस 7q हिकिड़ो जुज़ो थी वियो, ॿियो जुज़ो कहिड़ो थियो 2p माइनस 7q सेम, छाकाणि त इहो नंबर छा हुयो परफेक्ट स्क्वायर आहे। आमतौर ते जीअं ॾिसो हीअ आहे असां वटि p ऑफ x जी वैल्यू, हीअ आहे असां वटि q ऑफ x जी वैल्यू। जॾहिं असां हिनखे ज़रब कंदासीं त पोइ असांखे जवाबु छा मिलंदो, उहो असां वटि आहे r ऑफ x। ठीकु आहे, हीअ ॿई जेके आहिनि इहे 4p स्क्वायर माइनस 28pq प्लस 49q स्क्वायर जा जुज़ा कहिड़ा आहिनि 2p माइनस 7q, ॿियो बि इहो आहे त 2p माइनस 7q। इहो असां वटि छा थियो आंसर। अहिड़े तरीक़े सां बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॿारहों हींअर असां वटि चोथों नंबर टाइप आहे जंहिंजे तरीक़े सां असां जुज़ा कढे सघूं था, उहो आहे त डिफरेंस ऑफ टू स्क्वायर्स, यानी ॿिनि चोरसनि जो फ़र्क़ु। ॿारहों हाणे ॾिसो हिते असां वटि माना हिन तरीक़े सां सम गिवन हूंदो a स्क्वायर माइनस b स्क्वायर। हाणे हीअ सफ़ा सिंपल आहे, इहो छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो असां वटि इज़ इक्वल टू a प्लस b इंटू a माइनस b। यानी असां वटि जेकॾहिं हिन तरीक़े सां सम गिवन हुजे त पोइ उनजा जुज़ा उहो हिन तरीक़े सां अची वेंदा। हाणे असां हिनजो हिकिड़ो एग्ज़ाम्पल करे था ॾिसूं। हाणे असां वटि हिकिड़ो मिसाल आहे त फैक्टोराइज़ 4x स्क्वायर माइनस 1। हाणे छा करिणो आहे असांखे 4x स्क्वायर माइनस 1 जा जुज़ा मालूम करणा आहिनि, त इन जे लाइ सभ खां पहिरियों असां छा लिखंदासीं, असां हिते लिखंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में जंहिंजा असांखे जुज़ा करणा आहिनि उहे लिखी वेंदासीं, उहो आहे त 4x स्क्वायर माइनस 1। ॿारहों हाणे हिते तवजो ॾियो, असांखे हिनखे बदिलाइणो पवंदो छा में a स्क्वायर माइनस b स्क्वायर वारी सूरत में। छा को अहिड़ो नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़रब करियां त मूंखे 4x स्क्वायर मिली वञे? जी हा बिल्कुलु आहे, उहो आहे 2x। त पोइ असां लिखंदासीं त इज़ इक्वल टू 2x होल स्क्वायर माइनस ॾींदासीं सेम। छा अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़रब कयां त मूंखे हिकु मिली वञे? जी हा बिल्कुलु उहो हिकु ई आहे। त पोइ असां लिखंदासीं त हिकु जो होल स्क्वायर। हाणे तवजो ॾियो त पोइ हाणे हिते ॾिसो छा आहे असां वटि a स्क्वायर अची वियो ऐं हिते छा अची वियो b स्क्वायर। त इहो छाजे बराबरि थी वेंदा, इहे बराबरि थी वेंदा a प्लस b ऐं a माइनस b। त हिते a जी वैल्यू आहे 2x ऐं b जी वैल्यू आहे 1। त पोइ हाणे असां हिनखे लिखंदासीं त 2x माइनस 1 इंटू 2x प्लस 1। हाणे पहिरियां ईअं हुयो त असांखे हिन तरीक़े सां ज़रब गिवन हूंदी हुई ऐं असां हुनखे ज़रब करे ऐं को नंबर या का पॉलिनॉमियल आहे उहा मालूम करे वठंदा हुआसीं। हाणे वरी छा आहे त असांखे यानी जेको प्रोडक्ट आहे, जेको रिज़ल्ट आहे, जेको नतीजो आहे न, उहो गिवन आहे। असां वरी हाणे उहे नंबर ॻोल्हियूं पिया जेके पाण में ज़रब थींदा हुआ त पोइ असांखे जेको माना जवाबु मिलंदो हो। ठीकु आहे, हाणे कीअं ॾिसो पहिरियां ईअं हुयो त जॾहिं असां 4 खे 5 सां ज़रब कयो जवाबु छा बि मिलियो 20। हाणे ईअं आहे 20 असांखे गिवन आहे त असांखे उहे ॿ फैक्टर मालूम करणा आहिनि जंहिंजी ज़रूरत पर जेका आहे 20 आहे। उहे कहिड़ा थींदा पोइ 4 ऐं 5। अहिड़े तरीक़े सां बसि इहो ई फ़र्क़ु आहे। ठीकु आहे ॿारहों हींअर असां वटि 5 नंबर टाइप आहे त a स्क्वायर प्लस माइनस 2ab प्लस b स्क्वायर माइनस c स्क्वायर। हाणे हिन तरीक़े सां अगरि जेकॾहिं को असां वटि पॉलिनॉमियल गिवन आहे त पोइ उन्हनि जा जुज़ा कीअं कढिबा। हाणे असां उन खे हींअर सिंप्लीफाई करण जी कोशिशि कयूं था। सभ खां पहिरियों असां हिते लिखंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां सम लिखी ईंदासीं, उहो आहे असां वटि त इज़ इक्वल टू a स्क्वायर प्लस 2ab प्लस b स्क्वायर माइनस c स्क्वायर। ठीकु आहे ॿारो। हाणे ॿारो हिते जेको माइनस 2ab वारो सम बीहंदो यानी a स्क्वायर माइनस 2ab प्लस b स्क्वायर माइनस c स्क्वायर, इहो तव्हां पंहिंजो पाण करण जी कोशिशि कजो। हीअ मां सिंप्लीफाई थो कयां। हाणे ॾिसो पोइ हिते असां a स्क्वायर प्लस 2ab प्लस b स्क्वायर जा जेके आहिनि जुज़ा कढी आया हुआसीं उहे छा बीठा हुआ, उहे असां वटि बीठा हुआ त a प्लस b होल स्क्वायर। ऐं हिते ॾिसो छा अहिड़ो को नंबर मौजूदु आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़रब कयां त मूंखे c स्क्वायर मिले? जी हा बिल्कुलु आहे, उहो आहे c। त पोइ मां हिनखे लिखंदुसि त c होल स्क्वायर। ठीकु आहे ॿारो। हाणे हिते हीउ सम पूरो कोन थियो। हाणे हिते ॾियो तवजो ॾिसो मां हिनखे लिखी सघां थो त हीउ a आहे ऐं हीउ आहे असां वटि b। कीअं त a बराबरि छाजे आहे, a बराबरि आहे a प्लस b जे कामा था ॾियूं ऐं b छाजे बराबरि आहे c जे। ठीकु आहे ॿारो।
तो पोइ जेकॾहिं हीअ असां वटि आहे ए स्क्वायर ऐं हीअ आहे माइनस बी स्क्वायर त पोइ इहो छाजे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो असां वटि हाली इहो फार्मूला मां हिते लिखी थो वञा ॾिसो त ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर छाजे बराबरि थींदो आहे ए प्लस बी ए माइनस बी जे ठीकु आहे हाणे असां छा कंदासीं हिते उहो हिन ए जी जॻह ते मां कहिड़ी वैल्यू पुट करे ईंदुसि ही ए वारी जेका आहे ए प्लस बी त पोइ हाणे इन जो जवाबु असां वटि बीहंदो त ए प्लस बी ठीकु आहे हाणे प्लस बी जी जाइ ते असां वटि छा पियो आहे हीअ प्लस बी आहे न उनजी जाइ ते पहिला सी त पोइ हिते मां ईंदुसि प्लस सी ठीकु आहे वरी उनखे बाद में ॿी ब्रैकेट में वरी छा थींदो ए माइनस बी हाणे ए जो मूल असां वटि छा आहे उहो आहे त ए प्लस बी पोइ ईंदासीं माइनस बी आहे त माइनस ऐं बी जो मूल छा आहे उहो आहे सी अहिड़े तरीक़े सां हाणे हिन जा जुज़ा इहे बीहंदा त ए प्लस सी इंटू ए प्लस बी माइनस सी ठीकु आहे इहो छा थी वियो असां वटि आंसर हींअर असां वटि 6 नंबर टाइप आहे उहो कहिड़ो आहे उहो आहे त अंडर ए होल स्क्वायर माइनस अंडर बी होल स्क्वायर हाणे हिन नमूने सां जेकॾहिं असां वटि को पोलिनोमियल अची थो वञे को इज़हार अची थो वञे त पोइ असां उनजा जुज़ा कीअं मालूम कंदासीं इन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में असां इहो सम लिखी था वञूं सम असां वटि कीअं आहे सम असां वटि आहे त अंडर ए होल स्क्वायर माइनस अंडर बी होल स्क्वायर ठीकु आहे ॿारो हाणे साॻे तरीक़े सां हिते जेको असां वटि ए जो मूल आहे उहो आहे अंडर ए ऐं जेको बी जो मूल आहे उहो आहे अंडर बी त हिते सम्झो त असां त ॾिसो हाणे हिते असां वटि आहे त ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर त पोइ इहो छाजे बराबरि थींदो इहो असां वटि बराबरि थींदो यानी हिन जे जेके जुज़ा बीहंदा उहे बीहंदा त ए प्लस बी इंटू ए माइनस बी ठीकु आहे त पोइ असां उहे लिखी ईंदासीं त इज़ इक्वल टू ए प्लस बी त ए जो मूल आहे अंडर ए ऐं बी जो मूल छा आहे अंडर बी त अंडर बी हिकिड़ो फैक्टर असां वटि इहो बीठो ॿियो फैक्टर कहिड़ो बीहंदो ए माइनस बी त ए जो मूल छा आहे अंडर ए माइनस बी जो मूल छा आहे अंडर बी अहिड़े तरीक़े सां अहिड़े टाइप जा जेके सम हूंदा उन्हनि जा जुज़ा ईअं निकिरंदा ठीकु आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो वरी मिलंदासीं नए सबक़ में तेसीं ताईं अल्लाह भाई